केमिस्ट्री क्लास 9 बाब पंजो सबक 9 ग्रीन हाउस इफेक्ट आया केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना आगे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार जो के लेक्चर जो मौजू है ग्रीन हाउस इफेक्ट एंड ग्लोबल वार्मिंग The carbon dioxide forms a layer around the earth like an envelope. कार्बन डाइऑक्साइड जो तह जमीन जे चौधारी लिफाफे वांगुर मौजूद है. It allows the heat rays of the sun to pass through it and reach up to the earth. इन लिफाफे में कार्बन डाइऑक्साइड जे तह में सिज जा गरम किरण टपी वेंदा आहिनि ऐं धरती ताईं पुॼंदा आहिनि. These rays are reflected from the earth's surface and go back to upper atmosphere. इहे सिज मां ईंदड़ किरण कार्बन डाइऑक्साइड जे तह मां गुज़री धरती सां टकराइजंदा आहिनि ऐं वरी टकराइजी वापसि अची करे एटमॉस्फेयर जे मथे हिसे में गॾु थींदा आहिनि. Normal concentration of carbon dioxide layer retains enough heat to keep the atmosphere warm. कार्बन डाइऑक्साइड जो नॉर्मल मिक़दार एतिरी गर्मी रखंदो आहे जो असांजे वायुमंडल खे गरम रखे सघे. So normal concentration of carbon dioxide necessary and beneficial for keeping the temperature warm. इन जे करे कार्बन डाइऑक्साइड जो मुनासिब मिक़दार ज़रूरी आहे त जीअं असांजो धरतीअ जो तह ऐं असांजो एटमॉस्फेयर जेको आहे उहो गरम रही सघे. Insufficient carbon dioxide concentration would have made Earth uninhabitable. जेकॾहिं कार्बन डाइऑक्साइड जो मिक़दार तमामु घटि हुजे हा त धरती रहण जोगी कोन हुजे हा. The Earth's average temperature would be about -20 degrees centigrade rather than presently average temperature 15 degrees centigrade. जेकॾहिं कार्बन डाइऑक्साइड जो मिक़दार तमामु घटि हुजे हा इनसफिशिएंट हुजे हा त धरतीअ जो टेम्परेचर जेको अॼु आहे 15 डिग्री सेंटीग्रेड उन खां इहो घटिजी -20 डिग्री सेंटीग्रेड ते पहुचे हा ऐं को बि जानदार हिते रही कोन सघे हा. कार्बन डाइऑक्साइड इज़ नॉट एन एयर पॉल्यूटेंट. कार्बन डाइऑक्साइड एयर पॉल्यूटेंट कोन्हे को. रादर इट इज़ एन एसेंशियल गैस फॉर प्लांट्स एज ऑक्सीजन इज़ एसेंशियल फॉर एनिमल्स. पर हिन जो बतण कार्बन डाइऑक्साइड ॿूटनि जे लाइ ईअं ज़रूरी आहे जीअं जानवरनि जे लाइ ऑक्सीजन ज़रूरी हूंदी आहे. Plants consume carbon dioxide in photosynthesis process and produce oxygen. बूटा छा कंदा आहिनि त कार्बन डाइऑक्साइड खे खणी करे फोटोसिंथेसिस वारे अमल में इस्तेमाल करे ऑक्सीजन पैदा कंदा आहिनि. While animals use oxygen in respiration and give out carbon dioxide. ऐं जानवर वरी छा कंदा आहिनि इहा ऑक्सीजन खणंदा आहिनि साह वारे अमल में ऐं कार्बन डाइऑक्साइड पैदा कंदा आहिनि. In this way, a natural balance exists between these essential gases as represented here. ईअं इन्हनि ॿिन्ही कार्बन डाइऑक्साइड ऐं ऑक्सीजन जहिड़नि आम गैसुनि में हिकिड़ो फितरी तौर ते बैलेंस जेको आहे उहो पियो हलंदो आहे. But this balance is being disturbed by emitting more and more carbon dioxide in air through different human activities. पर इहो नेचुरल जेको बैलेंस आहे उहो तॾहिं ख़राब थिए थो जॾहिं घणे खां घणी कार्बन डाइऑक्साइड जेका आहे उहा माहौल में ख़ारिज थिए थी पई. हाणे घणी जो कार्बन डाइऑक्साइड पैदा थिए थी ऐं ॿूटा जेके आहिनि ॿिए पासे खां वरी कटाई बि थियनि था, ॿेला कटजनि था त वाधू कार्बन डाइऑक्साइड जो मिक़दार काॾे वञे तंहिंजे करे इहो बैलेंस बि टुटे थो ऐं इहा कार्बन डाइऑक्साइड घणी जमौती थी वञे त पोइ मसइला पैदा थियनि था. Greenhouse effect. Although carbon dioxide is not a poisonous gas, yet its increasing concentration is alarming. जेतोणीकि कार्बन डाइऑक्साइड ज़हरीली गैस कोन्हे का, उन जी कीमियाई साख़्त में को बि ज़हरीलो मादो कोन्हे को, पर उन जो मिक़दार जॾहिं वधीक थो थिए त उहा पोइ ख़तरनाक थिए थी. कार्बन डाइऑक्साइड इन द एटमॉस्फेयर एक्ट्स लाइक अ ग्लास वॉल ऑफ अ ग्रीन हाउस. कार्बन डाइऑक्साइड असांजे मथे वायुमंडल में ग्रीन हाउस जे शीशे वांगुरु कमु कंदी आहे. इट अलोज यूवी रेडिएशंस टू पास थ्रू इट. पंहिंजे पाण में जा अल्ट्रावायोलेट रेडिएशंस खे गुज़रण ॾींदी आहे, पर इट डज़ नॉट अलो द IR infrared radiations to pass through it. पर इहे जॾहिं अल्ट्रावायोलेट रेडिएशन हेठि छॾियईं उहे अचे धरती सां टकराइजंदा ऐं जॾहिं उहे वरी वापसि वेंदा आहिनि त इंफ्रारेड रेडिएशन जी सूरत में मोटंदा आहिनि त इहा कार्बन डाइऑक्साइड जो लेयर उन्हनि खे ॿाहिरि न आहे छॾींदो, उन्हनि खे अंदरि ट्रेप करे बंदि करे रखंदो आहे. कार्बन डाइऑक्साइड जो मिक़दार जीअं वधंदो आहे त उहो ओज़ोन लेयर जी पिणु जॻह विलारींदो आहे ऐं उतां अल्ट्रावायोलेट रेडिएशंस जो मिक़दार जेको आहे उहो सवायो क्रॉस करे ज़मीन ॾे अची करे पहुचंदो आहे. ज़मीन सां टकराइजण खां पोइ उहो इंफ्रारेड रेडिएशंस जी सूरत में वापसि मोटंदो आहे. हाणे कार्बन डाइऑक्साइड जी जीअं ॾिसो त कंसंट्रेशन घटि आहे त हितां ज़मीन खां मोटंदड़ इंफ्रारेड रेडिएशंस जेके आहिनि उहे इन लेयर मां क्रॉस करे मथे एटमॉस्फेयर जे हिसे ॾांहुं मूव करे वेंदा आहिनि. पर जीअं कार्बन डाइऑक्साइड जी कंसंट्रेशन वधीक थिए थी त इंफ्रारेड रेडिएशंस जेके आहिनि कुझु हद में त ॿाहिरि वञनि था पर उहे वरी काफ़ी हद ताईं वरी वापसि ज़मीन ॾांहुं ई मोटंदा आहिनि.
ज़मीन जे चौधारी मौजूदु रहनि था। सो छा थींदो? कार्बन डाइऑक्साइड ट्रेप्स सम ऑफ द इंफ्रारेड रेडिएशंस इमिटेड बाय द अर्थ। ज़मीन मंझां वापसि मोट खाईंदड़ इंफ्रारेड रेडिएशंस खे कार्बन डाइऑक्साइड जो मिक़दार ट्रेप करे रखंदो, फासाए रखंदो। दीज़ रेडिएशंस ट्रेप हीट, इहे शुआ जेके आहिनि उहे गर्मीअ खे पिणु जले बीहंदा आहिनि। प्रिवेंट कूलिंग पीरियड एट नाइट, राति जे वक़्त ते जेका थोरी घणी थधि थींदी उनखे बि इहे रोकींदा। एंड दिस काज़िस सरफेस एवरेज टेम्परेचर राइज़, ऐं इन जे करे हाणे जॾहिं इहे ट्रेप थियनि था, हीट गॾु थींदी वञे थी त एवरेज जेको टेम्परेचर आहे, सरासरी जेको गर्मी पद आहे उहो आहिस्ते आहिस्ते वधणु लॻंदो आहे। ऐं हलंदे हलंदे छा थींदो त धरतीअ जो जेको ग्लोब आहे उहो गरम थींदो वेंदो। दिस इज़ आल्सो कॉल्ड एज ग्लोबल वार्मिंग, ऐं इन सिनारियो खे, इन मंज़र खे असां ग्लोबल वार्मिंग पिणु चऊं था। इफेक्ट्स ऑफ ग्लोबल वार्मिंग, ग्लोबल वार्मिंग जा असर। नंबर पहिरियों असर इहो थींदो त accumulation of carbon dioxide in air is resulting in increasing atmospheric temperature about 0.05 degree centigrade every year. कार्बन डाइऑक्साइड जो मिक़दार जीअं जीअं हवा में जमो थींदो वेंदो त सालियानो 0.05 सेंटीग्रेड गर्मी पद में इज़ाफ़ो थियो आहे। नंबर ॿियों, इट इज़ काज़िंग मेजर चेंजिस इन वेदर पैटर्न्स। ग्लोबल वार्मिंग जे करे माहौलियाती तब्दीलियूं पैदा थियूं आहिनि। एक्सट्रीम वेदर इवेंट्स आर अकरिंग मोर कॉमनली एंड इंटेंसली देन प्रीवियसली। माज़ी जी भेट में शदीद मौसमियाती तब्दीलियूं पैदा थियूं आहिनि। मिसाल जे तौर ते दरिया जेकी बि दुनिया में मौजूदु आहिनि उन्हनि जे पुछड़ वारनि इलाइक़नि में त इहे तब्दीलियूं तमामु घणियूं शदीद पैदा थियूं आहिनि। मींहं ॾिसो था तव्हां, सिंध जे अंदरि बि, सिंध दरिया जी पुछड़ीअ ते वाक़िअ असांजो हिकिड़ो इलाइक़ो आहे, उन में मींहं माज़ी जी भेट में तमामु घणा शदीद पवण लॻा आहिनि ऐं उहे मुसलसिल वसनि था पिया। ईअं ॿोॾुनि खे ॾिसो त उहे पिणु हाणे फ्रीक्वेंटली अचनि थियूं पियूं। 5-10 साल अॻु कथी आहे त दरिया जे पुछड़ वारनि इलाइक़नि में अहिड़ियूं शदीद ॿोॾूं पयूं ईंदियूं। छो थियूं इहे ॿोॾूं अचनि? असल में इहे ग्लोबल वार्मिंग जो असरु आहे त जॾहिं कार्बन डाइऑक्साइड जो मिक़दार वधीक थी वियो आहे त सालियानो गर्मी पद वधण जे करे मेल्टिंग ऑफ ग्लेशियर्स एंड आइसबर्ग्स जा वाक़िआ थियनि था। जेकी मथे जबल, बर्फ़नि जा जेके जबल आहिनि, पहाड़ आहिनि, उहे गर्मी पद वधण जे सबबु उहे उन्हनि जे रिझण में इज़ाफ़ो थियो आहे। उहे जीअं रिझनि था त तमामु घणो पाणी जेको आहे ॿोॾि जी सूरत में हेठि अचे थो पियो। ऐं वरी ॿिए पासे खां समुंड जे तहनि मथां जेकी बुखारजण जो अमल आहे उहो पिणु तेज़ थियो आहे, तंहिंजे करे मींहनि वग़ैरह जो सिलसिलो पिणु तमामु घणो थिए थो। टियों इफेक्ट इहो आहे त इट मेल्ट्स ग्लेशियर्स एंड स्नो केप्स दैट आर इंक्रीजिंग फ्लड रिस्क्स एंड इंटेंस ट्रॉपिकल साइक्लोन्स। हाणे हिन गर्मी पद वधण जे करे बर्फ़ानी जबल रिझण सबबु ॿोॾुनि ऐं सामुंडी तूफ़ाननि में वाध आई आहे। नंबर चौथों, sea level is rising due to which low lying areas are liable to be submerged. सामुंडी सतह जेका आहे उहा हाणे वरी वधी आहे। छाजे लाइ? त मथां जो ॿोॾूं अचनि थियूं तमामु घणियूं पयूं त उहो पाणी बि हिकिड़े पासे खां अचे थो इलाइक़नि खे, उहो बि ॿोड़े थो ऐं होॾां वरी समुंड जी सतह जेका आहे उहा वधे थी। समुंड जी सतह वधण जे करे छा थो थिए त जेकी उन जे भरिसां वारा इलाइक़ा आहिनि, कोस्टल एरियाज़ में, उहे लूणियाठे पाणी मिलण जे करे ॻरंदा वञनि था। ईअं उहे इलाइक़ा असांजा ज़मीनूं जेके आहिनि उहो समुंड खाईंदो थो वञे। टर्निंग प्रीवियसली पॉपुलेटेड एरियाज़ नो लॉन्गर हैबिटेबल। इन सां इहो थिए थो त माज़ीअ में जेके शहर हुया उहे सभई तबाह ऐं बर्बाद थी वञनि था। ऐं सी लेवल वधण जे करे फ्लडिंग ऑफ लो लाइंग कोस्टल एरियाज़ थियो, जेकी बि सामुंडी पटे वारा इलाइक़ा आहिनि उहे ख़तमु थींदा वञनि था। सी डिफेंसिस ब्रीच्ड, समुंड खां जिते असांखे पनाह मिलंदी हुई उहे समूरा जेके मामला आहिनि समुंड ख़तमु कंदो अचे थो पियो ऐं असांजा जेके शहर आहिनि, जेकी बंदरगाहूं आहिनि, उहे पिणु ख़तमु थी वञनि थियूं पियूं। असांजो अॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।